पाण ख़बर थी ॾुखिया आहिनि। कल्ह बि हिकिड़ो बयानु बिलाल साहिब जो आयो पर उहो बयानु अहिड़ो को ख़ासि असांखे माना दिलि सां न लॻो। इन जे करे त पंहिंजो बयानु चङो ॾिए पियो त CM जी ॻाल्हि वरी डेम वारो सिस्टम करे वञे पियो त डेम नथो ठहे। पोइ वरी पाण ई फेरे बयानु ॾिनो त बाबा डेम न ठाहियो, सिंध पूरी उसिया रोड बंदि आहिनि। वरी पाण ई उन ॻाल्हि ते पोइ फिरी आया। पोइ हे बि सिस्टम इहो आहे, ख़बर हुन सभु आहे सभिनि खे, पर को मञण लाइ तयारु न आहे। जेको आहे CM चवे थो त असांजो को बि कट वग़ैरह न आयो वियो आहे। पोइ असां इहो ई साईं अर्ज़ु खणी आयासीं जीअं साईं ॻाल्हि करे हो त बाबा जेके बि तव्हां असां हितां निकिरो था 3, 4, 5 पोइ तव्हां सां गॾिजी करे ट्रांसपोर्ट जो बंदोबस्तु कंदासीं। उन में ई सभु हलंदासीं। पोइ हिकिड़ो जथो हूंदो आहे मदरसा मोहम्मदी जा 5 माण्हू, उहो पंहिंजो जीअं न पाण आहियूं हिमत मां उतारा न जेको आहे हेॾो पघार वरिती वरी सौदे वारे खे ॾिनी वरी पहिरीं अलाह मालिक जेको आहे ईअं सिस्टम आहे। तक़रीबन सभु ज़मीनदार या ॿियो टियों न आहे साईं जेको आहे, पर अलाह ॾिए थो हर कंहिंखे हलाए थो। जेको आहे असांजो पहिरियों इहो ख़्यालु हो त तव्हां खां कुझु न कुझु हर स्कूल खां वठंदासीं। असां इहो ख़्यालु हो त 500 फी माण्हू खां वठंदासीं, छो त हीअ हाणे इहो अथव त तव्हां अगरि 5 माण्हू हलो था त 1 वॻे सां न हलिजो, त मतिलबु ईअं सम्झो त भाई शाम जो प्रोग्राम ख़तमु थिए अलाए न थिए पहुचासीं त पोयों जेकी बि कारकर्दगी जेको बि कमु पाण करे आया आहियूं तालाबंदी खां वठी रेलियूं वग़ैरह उहे सभु पंहिंजूं नाकाम वेंदियूं। पोइ 2 ॾींहं लॻनि 3 ॾींहं लॻनि, माना जेसि ताईं असां सां ॻाल्हियूं नथियूं थियनि ऐं उन ते अमल नथो थिए एसि ताईं माना हुकुम आहे असां वेंदासीं। पोइ ज़रूरु न आहे असां होटलनि में रहूं, रोडनि ते बि सुम्ही रहंदासीं। जेको आहे ठीकु आहे, प्रेस क्लब जे अॻो सुम्ही रहंदासीं, उहो इशू न आहे। जेको आहे माना इहा फुल तयारी हुजणु खपे। जेको आहे पोइ अलाह भलो कंदो, अलाह गवर्नमेंट खे रस्तो ॾींदो त पंहिंजो उन रस्ते ते ईंदो। जेको आहे ॿियो मां इहो गुज़ारिश कंदो हलां, कुझु दोस्तनि जा हुते कराची में मिट माइट दोस्त यार रहनि था। असांजी मां असांजी ज़बरदस्त सहूलियत आहे, मनोहर सां जेको वेंदो